डिवीजनल सदर साईं आलम खान हज़ारी करे रहियो आहे। असांजे डिवीज़न जे कलो की जेका मीटिंग हुई 18 तारीख़ ते उन में इहो फ़ैसिलो कयो वियो आहे जेकॾहिं हिन राशि ऑफिसर खे जेकॾहिं नथो हटायो वञे त असांजो हिन तरह सां इहो लाइअमल सां जोड़ियो आहे। अॼु असांजी इहा प्रेस कॉन्फ्रेंस आहे जेका असांजे बाला ऑफिसरान ऐं हिते जे जेके नुमाइंदा आहिनि जेके तंज़ीमूं आहिनि सभिनी खे ॿुधाइण जे लाइ त हिन राशि ऑफिसर खे हटायो वञे। ॿी सूरत में सुभाणे खां असांजो इहो शेड्यूल आहे त सभिनी स्कूलनि ते कारा झंडा ॾाढ़िया वेंदा ऐं उस्ताद कारियूं पटियूं ॿधे एहतजाज तौरु पंहिंजो तदरीसी अमल जारी रखंदा। तालीम में कंहिं बि क़िस्म जी असीं कोताही कोन था चाहियूं ऐं असांजो इहो ई मक़सदु आहे त तालीम पंहिंजी जारी रहे। जेकॾहिं अञा बि जेकॾहिं इन में सुस्ती कई वई अहिड़े राशि ऑफिसरनि खे न हटायो वियो त मजबूर थी सघे असां हुन तालीमी बाइकाट कयूं। उनखां पोइ 21 तारीख़ ते प्रेस क्लब ते असां हिकिड़ो मुज़ाहिरो भरपूर मुज़ाहिरो कंदासूं ऐं ॿुधण में इहो बि आयो वज़ीर आला सिंध बि मिरपुखास में पहुचे पियो त साईं इहो ऐलान अॻु में बि करे चुको आहे त असां जेको ज़िले मिरपुखास जा उस्ताद सभई एहतजाज पंहिंजो कंदासूं त हिन राशि ऑफिसर खे हटायो वञे ऐं जेके बि उस्तादनि जा जाइज़ मसाइला आहिनि उहे हल कया वञनि। ऐं 22 तारीख़ खां 31 तारीख़ ताईं असांजो इहो शेड्यूल आहे त हर प्रेस क्लब ते डेली अलामती बुख हड़ताल कई वेंदी सुबुह जो 10 वॻे खां 3 वॻे ताईं। उन में सभई उस्ताद शरीक थींदा। उहो अमल 31 तारीख़ ताईं जारी रहंदो। उनखां पोइ असांजो इहो शेड्यूल आहे 1 तारीख़ ते असांखे डिवीज़न जी वरी बि जनरल मीटिंग कोठाई आहे। उन में जेको बि दोस्तनि जो हिकिड़ो फ़ैसिलो थींदो अॻिते जे लाइ छा करणु खपे। जेकॾहिं असांजो इहो मेन मसइलो इहो आहे त हिन राशि ऑफिसर खे हटायो वञे। ॿिया मसइला असांजा लोकल सतह जा आहिनि उन ऑफिसर मेन मसइलो आहे हिन राशि ऑफिसर खे हटायो वञे त पोइ असां पंहिंजो इहो एहतजाज जो सिलसिलो ख़तमु करे छॾींदासूं। जेकॾहिं न त उनखां अॻिते जे लाइ इलेक्शन बि आहे। ॿिया जेके बि मरहला आहिनि उन्हनि सभिनी जो असांजो बाइकाट हूंदो जेसि ताईं राशि ऑफिसर खे नथो हटायो। महिरबानी। ऐं ही हिकिड़ो मुतासिर आहे जंहिंजी वालदा के माना ट्रेजरी वारा रुलाइनि पिया जेको साईं करे चुको आहे प्रेस कॉन्फ्रेंस ही पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मैं आज यही कहना चाह रहा था कि मेरी वालिद साहब का इंतकाल तकरीबन 2 फरवरी को हुआ है और तकरीबन 10 महीने हो चुके हैं। मैं पेंशन के हवाले से अपनी वालदा को लेके घूम रहा हूँ। आज भी मैं गया था तो उसमें कोई जो है ना मैडम जा रही थी, उन्होंने कहा था कि जो है टाइम खत्म हो गया और बार बार मुझसे मुताबिक किया जा रहा है कि फोकल पर्सन को आप लेके आए, फोकल पर्सन को लेके आए। जबकि केस मैंने खुद ने दिया है तो मैं फोकल पर्सन को कहाँ से लेके आऊंगा। अगर फोकल पर्सन नहीं आना तो फिर केस में कुछ जमा कराता, फोकल पर्सन से करवाता ना काम। तो लिहाजा गुजारिश यही की जाती है कि जो ना कि इस प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए जो ना मेरी जो ना अपील है कि मेरा काम करवाया जाए। जो मकसद यान तो पैसा दे फरवरी का महीना 10 महीना थी 10 महीने तीन अञा दे आप नायब का मैं वाइस सब जो नायब का क्या सब बना ले यो सर ठीक है।